अस्सलामुअलैकुम दोस्तों, अज वरी हाज़िर थिया आहियूं तव्हांजे लाइ नई अपडेट खणी आया आहियूं। तकरार ड्रामे जी, मक़तल ड्रामो, मुहब्बतनि जो माॻ ऐं काफ़ी सारियूं खोड़ सारियूं अपडेटूं तव्हांजे नाम कंदासीं। अॼु पहिरियां इन वीडियो खे दोस्तों आख़िर ताईं ॾिसो, जीअं सॼी कहाणी तव्हांखे सम्झ में अचे, का अहिड़ी अपडेट मिस न थिए। रोज़ाना हिकु असां अहिड़ी अपडेट वीडियो मां ॾींदो आहियां जंहिंमें हिकिड़ी वीडियो में सभु अपडेटूं ऐं सॼी कहाणी हिकिड़ी वीडियो में ॿुधाए छॾींदो आहियां। उहा वीडियो थोरी वॾी हूंदी आहे, लेकिन तव्हांजे कम जी इहा ई वीडियो हूंदी आहे। ख़ासि करे तॾहिं चवंदो आहियां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो, जेका अपडेट तव्हां खां मिस न थिए। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। पहिरियां हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु आहे, जे दोस्त तव्हां नवां आया आहियो शायदि को सो वी लोग यूट्यूब चैनल ते, त महिरबानी करे हाणे ई सब्सक्राइब करे छॾियो, बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो, जीअं का बि अपडेट तव्हां खां मिस न थिए। रोज़ाना अहिड़ियूं असां अपडेटूं आणींदा आहियूं ड्रामनि जे बारे में, शोबिज़ जे बारे में, अदाकारनि जे बारे में, लेकिन उहे तव्हां खां मिस न थी वञनि। तॾहिं मां चवां थो हाणे सब्सक्राइब करे छॾियो। सब्सक्राइब करणु बिल्कुलु फ्री आहे, इन में को पैसा न लॻंदा। अगरि पेज ते ॾिसी रहिया हो त पेज खे फॉलो, लाइक, इन वीडियो खे शेयर ज़रूरु करे छॾींदा। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों, पहिरीं मक़तल ड्रामे जी थोरियूं ॻाल्हियूं करे वठां, उन जी अपडेट तव्हांखे ॾेई वठां। कल्ह मूं मक़तल ड्रामे जी काफ़ी सारी लंबी तव्हांखे जेको अपडेट ॾिनी हुई ऐं अदाकारनि जा नाला बि ॿुधाया हुया त मक़तल ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि, ऐं तव्हां टीज़र 1 बि ॾिठो, 2 बि ॾिठो, ऐं असां अपडेट बि ॿुधी हूंदी। जंहिं न ॿुधी आहे दोस्तनि, उहो वञी उहा वीडियो ॾिसी सघनि था। उन में सभिनी अदाकारनि जा नाला मूं ॿुधाया हुया त मक़तल ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि। लेकिन हिकिड़ो अॼु नालो तव्हांखे ॿियो बि ॿुधायूं था, उन में हाशू बि आहे, ऐं थी सघे थो दोस्तों इहो छा नालो अथसि, ओठो बि आहे। ऐं ओठो मुंहिंजे ख़्याल में हिते पुलिस जे करेक्टर में आहे, या अॻिते पूरी ख़बर पवंदी जॾहिं इन जो प्रोमो बि ईंदो ऐं नई जीअं अपडेट आई असां उहा तव्हांजे नाम कंदासीं। लेकिन असां जेकी पंहिंजी कोशिशि कई आहे, अपडेट असांखे जेका मिली आहे त इहे 2 अदाकार त पका आहिनि, लेकिन ओटे जो 50% चांस आहे, यानी उमीद अली कलवड़ साहब, इहो घणो कर इहो बि आहे। काफ़ी सारा नाला मूं कल्ह ॿुधाया हुया, हिंटम वरी मूंखे ज़हन में न आहिनि, उहा वीडियो तव्हां वञी ॾिसी सघो था पिया। इहो ड्रामो 2024 में इहो बिल्कुलु हलंदो, इहो बागुल जे ड्रामे जी जाइ ते हलंदो, इहो बि मां तव्हांखे कल्ह ॿुधाए छॾियो। ऐं हाणे जेको आहे मुहब्बतनि जो माॻ ड्रामो, उन जी तव्हांखे उहा बि असां पूरी तफ़सील ॾींदासीं। मुहब्बतनि जो माॻ बि हाणे बिल्कुलु दोस्तों ड्रामो तयारु थी चुको आहे। बसि हाणे अॼु आहे 28 डिसंबर, 2 ॾींहं 3 ॾींहं जी विथी आहे। पोइ 8 बजे स्टार्ट कयो वेंदो मुहब्बतनि जो माॻ। लेकिन इहे मुहब्बतनि जो माॻ खां पहिरियां कुझु अहम अपडेटूं आहिनि तकरार ड्रामे जे बारे में, उहे तव्हांजे नाम कंदासीं। दोस्तों, तकरार ड्रामे जूं कल्ह काफ़ी सारियूं मूं अपडेटूं ॾिनियूं हुयूं, लेकिन जेका अॼु राति कहाणी किस्त में अचण वारी आहे, ट्विस्ट अचण वारो आहे, उहो तफ़सील सां थोरो मां तव्हांखे ॿुधायां। मूं अपडेट उहा ॾिनी आहे, लेकिन थी सघे थो उहा तव्हां न ॿुधी हुजे, मिस थी वई हुजे, इन जे करे उहा अपडेट पूरी सॼी कहाणी इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाए छॾियां थो त अॻिते तकरार ड्रामे जूं हाणे किस्तां अचण वारियूं आहिनि, उन में छा थियण वारो आहे। दोस्तों, तव्हांखे मां इहो ॿुधायो त बख़्त जेको आहे इहो नवाब खान जो पढ़ियल माण्हू आहे। इहो मूसा ऐं भावल जे गॾु रही करे, विच में रही करे, इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे नवाब ताईं पुॼाईंदो ऐं इन्हनि खे हिकिड़े फेल में फसाईंदो। हाणे ईअं थियण वारो आहे। हाणे जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे दोस्तों, उन में मूसा ऐं जेको आहे मीर हिक ॿिए जे मथां हथियार सिधा कंदा। तव्हांखे ख़बर आहे, मां ॿुधाए बि छॾियो हुयो, तव्हां प्रोमो में बि ॾिठो हूंदो। लेकिन दरिया खान वारा इन शइ खे रोके वठंदा, इन्हनि खे हिक ॿिए जे मथां गोली हलाइण कान ॾींदा। बहरहाल दरिया खान इहो वाइदो ॾींदो मीर खे त मूसा वटि तुंहिंजी भेण न आहे, ऐं मूसा बि चवंदो मां एॾो बेग़ैरत न आहियां मीर, मां तुंहिंजी भेण खे वठां, क़ैद कयां, अगवा कयां, लेकिन तूं मुंहिंजी भेण खणी वञ, तूं वॾो बेग़ैरत शख़्स आहे, तूं राणी खे बि खणी ज़ोरी निकाह कयो, तूं सफ़ा कंहिं कम जो न आहे, तोखे गोली हई वञे, तूं असांजी इज़त खे लताड़ियो आहे। लेकिन धमकियूं शमकियूं ॿई हिक ॿिए खे भरपूर ॾींदा, ऐं मीर इन शइ ते इतबार करे हितां वेंदो त दरिया खान बि इतबार ॾियाईंदो त मूसा वटि सोणी न आहे। लेकिन दोस्तों, इहा ॻाल्हि मूसा जे घाटे में पइजण वारी आहे। छाजे करे नवाब खान जो आहे माण्हू बख़्त खे ख़बर आहे सोणी किथे आहे, ऐं जेका सोणी खे माण्हू क़ैद करे खणी आया हुया उहे बुट लॻल हुया, 2 माण्हू हुया, ऐं सोणी खे ख़बर न आहे त उहे केरु आहिनि। लेकिन नवाब खान उहो सोणी जेको आहे बख़्त जे हवाले कंदो, ऐं बख़्त भावल खे अॻे चयूं बीठो आहे
मां सोणी खे वठी ईंदुमि, मूंखे ख़बर आहे उहो किथे आहे। बख़्त इहा बि ॻाल्हि कई त नवाब खान जे माण्हुनि वटां मां छॾाए खणी ईंदुमि। गैरत जो बदिलो गैरत आहे। ऐं भावल बि इन शइ ते तयारु थी वियो आहे, हा तूं इहो कमु कर। ऐं मूंसां रोकियो बि हुयो अहिड़ी की ग़लती न कजांइ, लेकिन भावल थोरो सिधो सादो माण्हू आहे ऐं वक़्त जे ॻाल्हियुनि में अची वेंदो, इहो कमु कंदो ऐं वठी ईंदो सोणी खे। ऐं पोइ वरी पोयों नवाब खान छापो हणाए करे कंहिं न कंहिं तरीक़े मीर खे उते पुॼाईंदो ऐं सोणी जेको आहे भावल जे ऐं वक़्त जे हथां ज़ाहिर थींदी ऐं इहे उते हूंदा, ख़ासि करे भावल फासी वेंदो या मूंसां। ऐं पोइ इहो मीर चवंदो न दरिया ख़ान खे सभिनी खे, ॾिसो तव्हां चवंदा हुयो त सोणी जेको आहे मूंसां अगवा न आहे कई, ॾिसो हाणे भावल खां सोणी निकिती आहे, यानी भावल ऐं मूंसां साॻी ॻाल्हि आहे। हर कम में ॿई गॾु हूंदा आहिनि। इन्हनि मुंहिंजी भेण खे अगवा कयो, नवाब खान कोन कयो। नवाब खान इहा गेम बि फेरे सेरे सिधो मूसा जे घाटे में विधो ऐं मूसा ऐं मीर जा हथियार वरी हिक ॿिए जे मथां सिधा थी वेंदा ऐं मूसा वरी फासी वेंदो। ऐं मूसा भावल खां पुछंदो, तूं हे छा कयो, मूंखां बिना पुछे हे कमु कयो कीअं तूं? ऐं भावल इहा ॻाल्हि कंदो, मां वक़्त जे ॻाल्हियुनि में अची वियुसि, तॾहिं ही मूंखां कमु ईअं थी वियो। मूसा एॾो कावड़बो भावल खां अलॻि थी वेंदो ऐं भावल ऐं जेको आहे मूसा में थोरा इख़्तिलाफ़ शुरू थी वेंदा ऐं वक़्त जे करे। ऐं भावल चवंदो, मां भाटियो वानी खे नथो छॾे सघां। मूसा चवंदो, इन खां मां तोखे रोकियो हुयो, जेको आहे हीअ हिन सां को दिलि जी ॻाल्हि न कजांइ, तूं सॼियूं दिलि जूं ॻाल्हियूं हिन सां कयूं। आहिस्ता आहिस्ता इन्हनि जा इख़्तिलाफ़ात मूसा ऐं भावल जा वधी वेंदा ऐं मीर ऐं मूसा बि दुश्मन थी वेंदा। इहा नवाब खान जी जेका प्लैनिंग हली रही आहे, नवाब खान जी प्लैनिंग काफ़ी हद ताईं अॻिते हली इहा कामयाबु थी वेंदी। ऐं नवाब खान जो इहो ई प्लैन आहे त मूसा ऐं भावल हिक ॿिए जा दुश्मन थी वञनि। ऐं इन वक़्त खां अहिड़ा अहिड़ा कमु वठंदो नवाब खान जो तव्हां सोचे बि नथा सघो। माना हीअ सभु दुश्मन पाण विढ़ाइण में इन नवाब खान इहे वक़्त खां इहे कमु वठंदो ऐं इनखे ठहणु न ॾींदो। सिजावल वॾियूं कोशिशूं कंदो। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त मूसा सां मुलाक़ात कयां या मतिलबु दरिया ख़ान सां, दरिया ख़ान खे सम्झाए चुको आहे मूसा खे वठी आ तो, मां हर शइ विसारण लाइ तयारु आहियां। सिजावल खान इहा ॻाल्हि करे चुको आहे, लेकिन जीअं जीअं दरिया ख़ान ऐं सिजावल ज़ोर पंहिंजो लाहींदा तीअं तीअं वक़्तु कमु विञाईंदो वेंदो ऐं नवाब खान इन्हनि खे कॾहिं बि हिकु न थियणु ॾींदो। ऐं नवाब खान जी इहा प्लैनिंग आहे जेको आहे सिजावल मूंसां हथु मिलाए बाक़ी जेका इन जा दोस्त आहिनि इन्हनि खे हिकु हिकु करे मां मारे विझां, बाक़ी बचंदो बाद में सिजावल इन खां बि रस्ते खां हटाए छॾींदुसि। ऐं तव्हांखे इहो ॿुधायूं, हाणे हिकिड़ो कमु ज़रूरु थींदो दोस्तो, इन्हनि में को न को मर्दो या गुम थींदो अदाकार, उन जाइ ते ईंदो सदोरो यानी असद कुरैशी जी पोइ एंट्री थींदी, जॾहिं हिननि अदाकारनि में को न को अदाकार हेॾे होॾे थींदो ऐं इहो ई जेको आहे रस्तो ठाहींदा ईंदा अचनि था। हाशिद जा ते वक़्तु ज़ाहिर थी वियो, मां तव्हांखे यको ॿुधाईंदो आयुमि, ईअं ई थियो। हाणे असद कुरैशी जे लाइ जॻह इन ड्रामे में ठाहिणी आहे, पोइ उहो कंहिं न कंहिं अदाकार खे ॾारो ॾींदा, उन खे माराईंदा या गुम कंदा या कुझु बि कंदा, या कंहिंजो मिट थी असद कुरैशी ज़ाहिर थींदो, या मूसा जो मिट थी ईंदो, या वरी सजावल जो मिट थी ज़ाहिर थींदो, या वरी वक़्त जीअं भावल जो मिट हू थी असद कुरैशी ज़ाहिर थींदो, या वरी असद कुरैशी ॾिसजो तव्हां जे नवाब खान मूसा जे हथां मारियो वियो ऐं त पोइ नवाब खान जो भाउ जे रूप में, सौट या कंहिं जे रूप में असद कुरैशी अची सघे थो, इन ड्रामे में एंट्री हणी सघे थो, या वरी हू टियों किराए जो कातिल थी साम्हूं ज़ाहिर थी सघे थो, या वरी को अहिड़ो वॾेरो थी साम्हूं ज़ाहिर थींदो जंहिंजा वास्ता सिजावल खान सां हूंदा, उन्हनि सां पुराणी दोस्ती हूंदी, सिजावल खान उनखे घुराईंदो, अहिड़े हिसाब सां ज़ाहिर कयो वेंदो, या वरी हू ज़ालिम हूंदो, नवाब खान सां उनजा तालुक़ हूंदा, हू वरी वॾेरे जे रूप में नवाब खान सां वास्ता वधाईंदो, कंहिं न कंहिं तरीक़े सां जेके मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं अहिड़े हिसाब सां असद कुरैशी खे एंट्री मिली वेंदी तकरार ड्रामे में ऐं हू पंहिंजो ख़ूब किरदारु अदा कंदो इन ड्रामे में। ऐं जीअं जीअं हीउ ड्रामो दोस्तो अॻिते हलंदो वेंदो, काफ़ी वक़्त खां पोइ तव्हां ॾिसजो मतिलबु वरी अञा ॿिया अदाकार बि ईंदा इन ड्रामे में एड थींदा तकरार में, ऐं नवे नवे अदाकारनि जूं जायूं इन में ठाहियूं वेंदियूं। जीअं ज़हर ज़िंदगी में काफ़ी अदाकार नवां ज़ाहिर थिया, विया, गुम थिया, ऐं हिन में बि ईअं अॻिते हली थींदो। इहो तव्हांखे मां हाणे एडवांस में ख़बर ॾेई छॾियां थो, तव्हां टेंशन न कयो, इहो अॻिते हली थियणो आहे। ऐं ड्रामो जीअं जीअं वधंदो वेंदो तीअं तीअं ड्रामो ई दिलचस्प थींदो वेंदो ऐं बहितरीनु ड्रामो थी वेंदो, ऐं इन में एंड जेको थींदो त उहो वरी इन जो एंड भलो थियण वारो आहे। बहरहाल मक़्तल ऐं मुहबतनि जो माग सां गॾु हीउ ड्रामो बि VIP थी वेंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे हीउ अॻे हलियो आहे त उन्हनि खां अॻे ई खुटी वेंदो, 2024 जे आख़िर ताईं एंड थी वेंदो हुई,
25 खां पुॼण खां पहिरियों, लेकिन मुहब्बतनि जो माग ऐं जेको मक़तल आहे उहो वरी अॻिते हलंदा रहंदा। अञा वरी ॿिया ड्रामा बि रिकॉर्ड थियणा आहिनि। हाणे अॻिते ॾिसूं था उहे रिकॉर्ड ड्रामा कहिड़ा आहिनि। ऐं केटीएन जा ड्रामा बि अचण वारा आहिनि 2024 में, उहो बि असां तव्हांखे ॿुधायोसीं केटीएन जा कहिड़ा ड्रामा आहिनि। ऐं गुनाह आहे, हवेली आहे आज़म मेंगल जो, थी सघे थो अॻिते हली तकरार में बि आज़म मेंगल जी एंट्री कई वञे, थी सघे थो मक़तल में बि आज़म मेंगल खे आंदो वञे, या मुहब्बतनि जो माग में अॻिते हली आज़म मेंगल खे आंदो वञे। छाजे करे हिंट जेका माण्हू घणो उन खे पसंदि करे रहिया आहिनि। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, ज़रूरु चैनल सब्सक्राइब कंदा, पेज खे बि ज़रूरु फॉलो कंदा। मिलंदासीं तव्हां सां असां वरी नेक्स्ट वीडियो में। सिंध सलामत, साथ सलामत, ख़ुदा हाफ़िज़।